मटियारी ज़िले सां तालुक़ रखंदड़ जीएसटी उस्तादनि पारां प्रेस क्लब ॿाहिरां 2 सालनि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शाह मोहम्मद चारण, अताउल्ला, तुफ़ैल, आफ़ताब ऐं शाहिद लगारी एहतिजाज कंदे चयो त हुननि 2012 में टेस्ट पास करण खां पोइ ऑफर ऑर्डर हासिल कया ऐं ड्यूटी करे रहिया आहिनि, पर गुज़िरियल 2 सालनि खां बिना कंहिं जवाज़ पघारूं बंदि करे परेशान कयो वियो आहे। पघारूं बिना जवाज़ स्टाफ कयूं आहिनि, ड्यूटी अची अञा ताईं करियूं पिया, को शोकाज़ कोन्हे, का बि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जंहिंमें लिखियलु हुजे त हिन जी सैलरी कंहिं सबब करे बंदि कई वई आहे या हिननि जी ड्यूटी बंदि करियो, पर ड्यूटी अञा ताईं कंटिन्यू ड्यूटी असांखां मुसलसिल वठनि पिया। कोर्ट फ़ैसिलो ॾियूं त हिननि खे सैलरीज़ जारी कयूं आहिनि, उनखे 3 महीना थी विया आहिनि, उन्हनि ते अञा ताईं अमल न थियो आहे। असांजी वज़ीर सिंध खां, एजुकेशन मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहिब खां पुरज़ोर अपील आहे त असांजी महिरबानी करे असांजी सैलरीज़ स्टार्ट कयूं वञनि। 200 माण्हुनि जा अंदाज़ो करो, करोड़ खां मथे थो थी वञे। हीअ ऑफिसर माफ़िया उहे पैसा रखियो बैंकुनि में वेठा आहिनि, पाण मथां नांग थियो वेठा आहिनि, असांजे रिज़्क़ ते रोज़ी ते लत ॾेई वेठा आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो करियो त असां बग़ैर पघार जे छा ॿारनि खे पढ़ाए सघंदासीं, कहिड़ी दिलि सां पढ़ाए सघंदासीं। हिननि पंहिंजा मनपसंदि माण्हू, पंहिंजा मिट माइट उन्हनि जूं जारी रखियो वेठा आहिनि। कोर्ट बि असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे, पर हीअ कोर्ट खे बि पुठी ॾेई वेठा आहिनि, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कयो वेठा आहिनि। असांजी इहा अपील आहे वज़ीर आला खे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे वेंदे आख़िर में जनरल खे त असांजो महिरबानी करे पघारूं न थिए, हिन हालत में को इंतिहाई कदम खणूं त उनजी सरकार ज़िम्मेवार। उस्ताद सुधरियल क़ौमनि में अमन ऐं एतमाद जी निशानी सम्झाया वेंदा आहिनि, पर अफ़सोस त पंहिंजे समाज में उन सभु जे उबतड़ आहे। एहतिजाज कंदड़ मटियारी ज़िले जे हिन उस्तादनि जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द असांजी 2 सालनि जी पघारूं करे असांजे घर जो चुल्हो विसामण खां बचायो वञे। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, कराची।